इस्लाम भाइरो अचो तो नमाज जा मुख्तलिफ 25 फ़ज़ाइल ॿुधो। नमाज अल्लाह पाक खे राज़ी करण जो सबब नमाज आहे। मक्की मदनी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे अखियुनि जी थधाण नमाज आहे। अंबिया कराम अलैहिस्सलाम जी सुन्नत नमाज आहे। नमाज ऊंदा ही क़बर जो ॾीओ आहे। नमाज आज़ाबे क़बर खां बचाईंदी आहे। नमाज क़यामत जी तपश खां छांव आहे। नमाज कुल सलात जी हिदायत आसानी आहे। नमाज नूर आहे। नमाज जन्नत जी कुंजी आहे। नमाज जहन्नम जे आज़ाब खां बचाईंदी आहे। नमाज पढ़ण सां रहमत नाज़िल थींदी आहे। अल्लाह पाक महशर जे ॾींहुं नमाज़ीअ सां राज़ी थींदो। नमाज ॾींहं जो थंब आहे। नमाज सबब गुनाह माफ़ थींदा आहिनि। नमाज दुआ जी क़बूल जो बाइस आहे। नमाज बीमारियुनि खां बचाए थी। नमाज सां बदन खे सुकून मिले थो। नमाज सबब रोज़ी में बरकत थींदी आहे। नमाज बेहयाई ऐं बुरनि कमनि खां बचाईंदी आहे। नमाज शैतान खे नमाज क़बर जी ऊंदाई में अकेलाई जी साथी आहे। नमाज नेकियुनि जे पुड़नि खे वज़नी बणाईंदी आहे। नमाज मोमिन जो मेराज आहे। नमाज खे वक़्त ते अदा करणु समूरनि अमलनि खां अफ़ज़ल आहे। नमाज़ीअ जे लाइ सभ खां वॾी नेमत उहा आहे त हू क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक जो दीदार कंदो। मिठा मिठा इस्लाम भाइरो, तव्हां बि नमाज जा फ़ज़ाइल ॿुधा जेके 25 ॿुधासीं ऐं तव्हांखे बि नमाज जी पाबंदी करणु घुरिजे। अचो गॾिजी अल्लाह तबारक व तआला जी इबादत करियूं। 5 वक़्त जेका नमाज अल्लाह ताला असां सॼी उम्मत मुस्लमान ते फ़र्ज़ कई आहे उहा पाबंदी सां ऐं वक़्त जे मुताबिक़ जमायत सां अदा करण जी अल्लाह पाक असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम।